इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु खे त धोखे सां घुरायो वियो हो न। अवां वेहण जे लाइ त वया ही कोन हुया। वेहण जे लाइ केरु पंहिंजे बचड़नि खे फैमिली खे वठी करे वेंदो आहे। अवां खे त बाक़ाइदा मुअज़्ज़ज़ मेहमान जे तौर ते घुरायो वियो त हुज़ूर अवां अचो ऐं असांखे अची करे बचायो। असां यज़ीद जी बेत नथा करणु चाहियूं, असां अव्हां जी बेत कंदासीं। कुझु माण्हू चवंदा आहिनि त न वञणु घुरिजे हा। जेकॾहिं इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु न वञनि हा त इहे कूफे वारा क़यामत में अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कनि हा त या अल्लाह, असां त इमाम हुसैन खे घुरायो हो, जॾहिं न आया त असां मजबूरी में यज़ीद जी बेत कई ऐं पाण हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत प्लानिंग कई हुई। ख़त अची चुका हुआ, एविडेंसिस मौजूद हुआ। इन जे बावजूद भी इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु क्रॉस चेक करण जे लाइ हज़रत सैयदना मुस्लिम बिन अकील रदी अल्लाह ताला अन्हु खे मोकिलियो त अवां वञो ऐं उते जा हालात ॾिसो, पोइ असांखे आगाह कयो ऐं अवां जी आगाही ईंदे ई असां बि पहुची वेंदासीं। मुस्लिम बिन अकील रदी अल्लाह ताला अन्हु उते विया ऐं उतां जे हज़ारे माण्हुनि अवां खे भलेकार चयो, अवां जे हथनि ते बेअत कई। हज़रत मुस्लिम बिन अकील रदी अल्लाह ताला अन्हु इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु खे ख़त लिखियो त हुज़ूर, एवरीथिंग इज़ ओके, हिते सभु अवां जी बेत करण लाइ बेक़रार आहिनि, अवां तशरीफ़ खणी अचो। हेॾां ख़त पहुचे थो ऐं पोयां कूफे वारा धोखो कनि था। मुस्लिम बिन अकील रदी अल्लाह अन्हु आख़िरी वक़्त ताईं चवंदा रहिया, काश इहो ख़त न लिखां हा। इमाम रवानो थियनि था ऐं पोयां मुस्लिम बिन अकील रदी अल्लाह ताला अन्हु ऐं उन जे बचनि खे शहीद कयो वञे थो। हज़रत सैयदना इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु जॾहिं करबला जे वेझो पहुचनि था, उते यज़ीदी फ़ौज अवां खे रोके थी। यज़ीदी लश्कर 22,000 माण्हुनि जो लश्कर हुयो। हिते मौक़े सां मिलंदड़ हिकु सवाल आहे, इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु सां त 72 माण्हू हुया, जंहिंमें ॿार बि हुआ ऐं घर जूं बीबियूं बि हुयूं। इन्हनि सां विहण लाइ, जंग करण लाइ एॾो वॾो लश्कर छो मोकिलियो वियो? 1000-2000 जो लश्कर बि काफ़ी हुयो ऐं हू त जंगी सामान सां बि न हुया। उन्हनि जे मुक़ाबले में लश्कर मुकम्मल जंगी सामान सां भरियल हुयो। जवाब इहो आहे त उहे इहा ॻाल्हि सम्झनि पिया त हिननि जी रगनि में मौला अली शेर ख़ुदा जी रत आहे, इहे एतिरो आसानी सां हथ न ईंदा। जेकॾहिं वेहण ते आया त 2-4 हज़ार माण्हू इन्हनि जे लाइ को मसइलो ई न आहे। इन ख़ौफ़ जे करे 22,000 जो लश्कर मोकिलियो वियो। करबला जे मैदान में इमाम जा दुश्मन कलमो बि पढ़ंदा हुआ ऐं नमाज़ जे वक़्तु नमाज़ बि पढ़ंदा हुआ। ॿिन्ही तरफ़नि अज़ान ऐं नमाज़ थींदी हुई। थींदो छा हो जो 22,000 जो लश्कर जॾहिं जमात कराईंदो हो, केॾी वॾी जमात हूंदी हुई, त पोइ इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु खे बि घुरिजे हा, अहले बैत ऐं आले रसूल खे सभिनी खे घुरिजे हा, उते वञी उन्हनि सां जमात सां नमाज़ पढ़नि हा, छाकाणि जो उहा वॾी जमात हुई। माण्हू चवंदा आहिनि न, वॾी जमात न छॾणु घुरिजे, पर करबला जे मैदान इहो बि पैगाम ॾिनो त 22,000 जी जमात अलॻि थींदी हुई ऐं 72 वारनि जी जमात अलॻि थींदी हुई। इहो सम्झी वञो, इमाम अगरि लखनि जो इमाम बि हुजे न, दिलि में अक़ीदो दुरुस्त न हुजे त इमाम हुसैन बि उन जे पोयां नमाज़ न पढ़ंदा हुआ। इहो इश्क वारनि जे लाइ पैगाम आहे त बेशक जमात थोरी हुजे, मगर इमाम आशिक़ रसूल हुजणु घुरिजे।